वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे पोलियो केसनि जे शिरह घटिजी 24 सैकड़ो रहिजी वई आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान दुनिया जा 2 पोलियो मुतासिर मुल्क रहिजी विया आहिनि। हुन चयो 2026 में माहौलियाती नमूननि में बहितरी आई आहे। सिजावल ज़िले में पोलियो जो हिकु केस रिपोर्ट थियो आहे। ख़ातून अव्वल आसफा भुट्टो ज़रदारी मुहिम में हिसो वठण जो ऐलान कयो आहे। वालिदैन पोलियो मुहिम ख़िलाफ़ वावेला ते ध्यानु न ॾियनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां पोलियो मुहिम जो इफ़्तिताह कयो वियो आहे। ख़बर शेयर करे रहियो नाज़रीन। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पोलियो केसनि जी शिरह घटिजी 24 सैकड़ो रहिजी वई आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान दुनिया जा 2 पोलियो मुतासिर मुल्क रहिजी विया आहिनि। हुन चयो 2026 में माहौलियाती नमूननि में बहितरी आई आहे। सिजावल ज़िले में पोलियो जो हिकु केस रिपोर्ट थियो आहे। ख़ातून अव्वल आसफा भुट्टो ज़रदारी मुहिम में हिसो वठण जो ऐलान कयो आहे। वालिदैन पोलियो मुहिम ख़िलाफ़ वावेला ते ध्यानु न ॾियनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां पोलियो मुहिम जो इफ़्तिताह कयो वियो आहे। ख़बर शेयर करियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे पोलियो केसनि जी शिरह घटिजी 24 सैकड़ो रहिजी वई आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान दुनिया जा 2 पोलियो मुतासिर मुल्क रहिजी विया आहिनि। हुन चयो 2026 में माहौलियाती नमूननि में बहितरी आई आहे। सिजावल ज़िले में पोलियो जो हिकु केस रिपोर्ट थियो आहे। ख़ातून अव्वल आसफा भुट्टो ज़रदारी मुहिम में हिसो वठण जो ऐलान कयो आहे। वालिदैन पोलियो मुहिम ख़िलाफ़ वावेला ते ध्यानु न ॾियनि। वॾे वज़ीर पारां चयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह पोलियो मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे पोलियो केसनि जी शिरह घटिजी 24 सैकड़ो रहिजी वई आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान दुनिया जा 2 पोलियो मुतासिर मुल्क रहिजी विया आहिनि। हुन चयो 2026 में माहौलियाती नमूननि में बहितरी आई आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान दुनिया जा 2 पोलियो मुतासिर मुल्क रहिजी विया आहिनि। ख़बर शेयर करियो नाज़रीन। 2026 में माहौलियाती नमूननि में बहितरी आई आहे। मुराद अली शाह पारां चयो वियो आहे।